चंड पंहिंजी शिकल छो थो बदिलाए। काइनात यूनिवर्स में हर शइ मतिलब त हर शइ हरकत में आहे ऐं ईअं ई धरती अर्थ ऐं चंड मून बि हरकत खां आझा न आहे। हींअर तव्हां ही किताब पढ़ो था। तव्हां ऐं किताब तोणे तव्हांजो घर, तव्हांजी घिटी, तव्हांजा पाड़ेसिरी ऐं तव्हांजो हर हिकु वाक़ुफ़कार हिकु सेकंड में 27 किलोमीटर जी रफ़्तार सां ज़ोर सां खिला में सफ़र करे थो, छाकाणि त धरती उन रफ़्तार सां सिज सन जे चौधारी चकर काटे थी। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे दरी मां चंड ॾिसी सघो था, गौर सां ॾिसो ऐं यादि रखो त इहो हर सेकंड में 1 किलोमीटर खां वधीक तेज़ी सां धरती जे चौधारी घुमे थो। ऐं ॼाणा थो इहो तस्लीम करणु ॾुखियो आहे, छाकाणि त तव्हां उन खे हरकत कंदे ॾिसी नथा सघो, पर इहो उन करे आहे जो इहो तमामु घणो परे आहे। अटिकल 3,85,000 किलोमीटर परे आहे। इहो मुफ़ासिलो धरती जे चौधारी 10 भेरा सफ़र करण जेतिरो थींदो। चंड खे असां ऐं धरती जे चौधारी सफ़र करण में ज़रे घटि महीनो लॻी वञे थो। तव्हां घणो करे ॾिठो हूंदो त उन दौरान चंड ॾेख तब्दील कंदो रहे थो, हिकु सन्हड़े अधगोल लकीर खां वधीक हिकु वॾे दायरे में तब्दील थी वञे थो। हिकु या वधीक ॾींहं लाइ मुकमल तौर ते ग़ाइबु थियण खां अॻु वरी साॻिई सन्हड़े अधगोल लकीर में मोटी अचे थो। असां उन क़िस्म जे ड्रामाई तब्दीलियुनि जी सम्झाणी कीअं ॾेई सघूं था? तव्हां वटि को जवाबु आहे? बहरहाल इहो सम्झण लाइ तजुर्बो करण जी ज़रूरत आहे। तव्हां हिकु खिला स्पेस लाइ हिकु ऊंदाही कमरे जी ज़रूरत पवंदी, सिज लाइ हिकु ॾीए ऐं चंड लाइ हिकु सूफ़ एपिल जी, ऐं तव्हां पाण धरती जो किरदारु अदा कंदा। कमरे जे हिकिड़े छेड़े ते सिज ॾीए खे ॿारियो ऐं ॿियो समूरियूं बतियूं विसाए छॾियो। उते बीहो ऐं ॿांह डिघी करे रोशनी ॾांहुं सूफ़ खे झले बीहो। समूरी रोशनी सूफ़ जे हिकिड़े पासे ते पवंदी जॾहिं त ॿियो पासो ऊंधाउ ॾिसण में ईंदो। चंड तव्हांजो सूफ़ हथ में पकड़ियलु हुजे। हाणे हिकु मुकमल गोल दायरे जे 8 हिसे जेतिरी रोशनी विझो। हाणे इहो कीअं नज़र अचे थो? तव्हां साॼे पासे रोशन थींदड़ हिकु सन्हो चंड ॾिसी सघंदा। वरी अठोण ते पंहिंजे खाॿे पासे ते फेरायो। हाणे सिज तव्हांजे ॾीए जे रोशनी ते अधु चंड नज़र ईंदो। सूफ़ खे पंहिंजे हथ में झलींदे वरी पंहिंजे खाॿे पासे ॾांहुं मोड़ खाओ। हाणे सिज तव्हांजे पुठियां हुजणु घुरिजे ऐं जेसीं ताईं तव्हांजो पंहिंजो पाछो चंड ते न पवे, तव्हां ॾांहुं मुंहुं कंदड़ सूफ़ जो पासो हिकु मुकमल चंड वांगुरु मुकमल तौर ते रोशन नज़र ईंदो। खाॿे पासे मुड़ंदा रहो, चंड खे पंहिंजे हथ में झले रखो ऐं तव्हां हिकु भेरो वरी ऊंधा अधगोल ऐं पोइ सन्हड़े गोल लकीर में ॾिसण में ईंदी। जेको कुझु तव्हां कयो इहो ई कुझु चंड सां थिए थो। जॾहिं उहो धरती जे चौधारी हिकु सेकंड में 1 किलोमीटर जी रफ़्तार सां सफ़र करे थो, तव्हांजो तजुर्बो इहो पिणु साबित करे थो त चंड हिकु सिधी हमवार थाली न आहे जीअं उहो कॾहिं कॾहिं राति जो आसमान में नज़र ईंदो आहे, पर धरती वांगुरु गोल दायरे वारी दुनिया आहे जेका सिज हथां हिकु रुखी रोशनी पाण ते रोशन थिए थो।